विचो भर में अमुन जी नए दौर की शुरुआत। शर्म शेख में गज़ा के 2 सालन की जंगबंदी के मुआहदे ते सयूं। टियाकड़ मुल्कन अमरीका, कतर, मिस्र ऐं तुर्की के सरबराहन अमुन मुआहदे ते सयूं कयूं। डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त खेनि हिते पहुचण में 3 साल लॻा। अॼु तारीख़ी ॾींहं में गज़ा अमुन मुआहदो वॾी कामयाबी आहे। मुआहदे बाद विच ओभर पुरअमन ऐं मुस्तहकिम ख़ितो बणिजंदो। मुआहदो आलमी अॻवाननि जी कोशिशुनि सां मुमकिन थियो। अमरीका विच ओभर में जटादार अमुन इस्तेकाम चाहे थो। गॾिजी गज़ा जी नए सिर अॾावत कई वेंदी। ख़्वाहिश आहे त पाकिस्तान ऐं भारत बि बहितरीन पाड़ेसरी बणिजनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ हिकु भेरो ॿीहर अमरीकी सदर खे अमुन जो नोबेल इनाम ॾियण जी दरख़्वास्त करे छॾी। संदसि चवण आहे त डोनाल्ड ट्रंप अमुन जो हक़ीक़ी अलमबरदार आहे। अमरीकी सदर जी कोशिशुनि सां ॾखण एशिया में अमुन मुमकिन थियो। अॼु सख़्त महिनत खां पोइ गज़ा में अमुन मुआहिदो थियो आहे, जंहिं सां लखें इंसानी जानियूं महफ़ूज़ थियूं। अमरीकी सदर जूं ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि। गज़ा अमुन सरबराही इजलास दौरान वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात। गरम जोशी सां हथ मिलायो। खुशगवार जुमलनि जी ॾेवट। शहबाज शरीफ़ फ़लस्तीन, आज़रबाईजान ऐं इंडोनेशिया सदर सां मुलाक़ात कई। उर्दन, आर्मीनिया, बहरीन, जर्मनी, स्पेन ऐं इटली जे सरबराहनि सां बि मुलाक़ात। शहबाज शरीफ़ गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल ऐं सऊदी पड़ी वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान आल सऊद सां बि मिलियो। गज़ा अमन मुआहदे बाद हमास 20 इसराइली यरगमालनि खे रेड क्रॉस हवाले करे छॾियो। 28 यरगमालनि जा लाश बि इसराइली अख़्तियारनि हवाले करण जो फ़ैसिलो। मुआहदे तहत इसराइल तरफ़ां बि 1700 खां वधीक फ़लस्तीनी कैदी आज़ाद थी ओलह किनारे पहुची विया। तहरीक इंसाफ़ जो सुहेल आफ़रीदी केपी जो नओं वॾो वज़ीर चूंडिजी वियो। सुहेल आफ़रीदी 90 वोट खणी कामयाबी माणी। मुख़ालिफ़ धुर नए वॾे वज़ीर जी चूंड खे ग़ैर आइनी करार ॾेई छॾियो। ऐवान मां वॉकआउट। पर्ची ते वॾो वज़ीर न थियो आहियां। क़बाइली हुअण ते फ़ख़्रु आहे। मुंहिंजे नाले पोयां भुट्टो, ज़रदारी या शरीफ़ नाहे। पंहिंजी कारकर्दगी ज़रिए वॾो वज़ीर थियो आहियां। हिकु माइंड सेट सां 78 सालनि खां क़बाइली अवाम ते हुकूमत कई पई वञे। मां मिडिल क्लास शहरी सभ खां पहिरीं पाकिस्तानी, पोइ पख़्तून ऐं आख़िर में क़बाइली आहियां। केपी जो नओं वॾो वज़ीर सुहेल आफ़रीदी। केपी जे नए वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी जे कसम खणण जो मामलो रोलड़े जो शिकार। पेशावर हाईकोर्ट ॿुधणी अॼु ताईं मुलतवी करे छॾी। गवर्नर हाउस मां समरी जी तस्दीक़ कराइण ऐं राय वठण जी हिदायत। तहरीक इंसाफ़ अॻवान सलमान अकरम राजा जो चवण आहे त केपी जे नए वॾे वज़ीर खे कसम खणाइण ज़रूरी आहे। देरि नथी करे सघिजे। चीफ जस्टिस कंहिंखे बि वॾे वज़ीर खां कसम खणाइण जो हुकुम ॾेई सघे थो। अफ़गान हुकूमत जी बुज़दिलाणी ऐं बिना जवाब छेड़ ॾियारींदड़ कार्रवाई दौरान शहीद 12 जवाननि जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर समेत सिविल ऐं फ़ौजी अख़्तियारनि जी शिरकत। ख्वाजा आसिफ जो चवण आहे त पाकिस्तानी अवाम शहीदनि जो कर्ज़ी आहे। क़ौमी हीरोज़ मुल्क जे दिफ़ा लाइ पंहिंजियूं जानियूं क़ुर्बान कयूं। जवाननि तालिबान ऐं भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि जी अगराई जो भरपूर मुक़ाबिलो कयो। हथियारबंद फ़ौज हर अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदी। पाकिस्तानी अवाम जी हिमायत सां हर साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। चीन पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ताज़ी टकरनि ऐं छिकताण वारनि ॻाल्हियुनि लाॻापनि ते ॻणितीअ जो इज़हार करे छॾियो। चीनी पढ़ी वज़ारत जे तर्जुमान लिन जियान जो चवणु आहे त ॿई मुल्क चीन जा दोस्त ऐं हिक ॿिए जा पाड़ेसरी आहिनि। सुठा लाॻापा क़ाइमु करणु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान ॿिन्ही जे मफ़ाद में आहे। ॿई मुल्क गॾिजी मुआशी ऐं समाजी ख़ुशहाली खे हथी ॾियनि ऐं गॾिजी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कनि। ऐं पाकिस्तान लाहौर टेस्ट में प्रोटीज़ खे जार में फासाए छॾियो। क़ौमी टीम जी 378 रन्सुनि जे जवाब में ॾखण अफ्रीका जूं 6 विकेटूं जे नुक़सान ते 216 रन्सूं। रियान बैक्टलन ऐं ज़ोर्ज़ी जूं 50। नोमान अली जा 4 शिकार। सलमान अली, आगाही साजिद खान जी हिकु विकेट। ॾखण अफ्रीकी स्पिनर मधु स्वामी जूं बि 6 विकेटूं।